अस्सलाम वालेकुम नाज़रीन, एक नए विलाग सां गॾु क़ासिम राजपर हाज़िर आहे। नाज़रीन, सिंध हुकूमत फ़ैसिलो कयो आहे त जेका वरियनि खां नौकरियुनि ते पाबंदी मिलियल हुई उनखे न सिर्फ़ु खयो वेंदो पर IBA जी टेस्टिंग सर्विस वसीले इहे जेके 50,000 नौकरियूं 5 ग्रेड खां 15 ग्रेड ताईं आहिनि उहे भरियूं वेंदियूं। हाणे इन में हिकु दिलचस्प ॻाल्हि ऐं सुठी ॻाल्हि ऐं आम माण्हुनि लाइ ख़ासि तौर ते नौजवाननि लाइ दिलचस्पी वारी ॻाल्हि आहे त उन्हनि लाइ इहा तमामु वॾी ख़ुशी जी ख़बर आहे त नौकरियुनि तां पाबंदी हटे पई। पर अॼु जॾहिं असां मुख़्तलिफ़ माण्हुनि सां इन मामले ते ॻाल्हायो त भई जेका ही IBA टेस्टिंग सर्विस वसीले नौकरियूं ॾियूं पियूं वञनि उन में जेके मुंहिंजी नज़र में ज़ाती तौर कुझु मुंझारा हुआ, जॾहिं उनखे मूं खोटण जी कोशिशि कई त उन दौरान मूंखे हैरान कंदड़ ॻाल्हियूं साम्हूं आयूं त सिंध हुकूमत जी जेका हीअ पॉलिसी आहे जिते पहिरें मरहले में त 40-50 माण्हुनि खे मुमकिन आहे त नौकरियूं मिली वञनि ऐं मेरिट ते मिली वञनि। जेको IBA जो क्रेडिट आहे साख जे हवाले सां त हुन जी साख ते अञा को बि आङुर नथो खणी सघे। पर हुन में जेके क़ानूनी मुंझारा पैदा थींदा ऐं थियण वारा आहिनि उन सिलसिले में मूं मुनासिबु सम्झो त पंहिंजे ॾिसंदड़नि खे ऐं ख़ासि तौर ते नौजवाननि खे आगाह कयां त हू हिन मरहले मां कीअं निबिरी सघनि था ऐं सिंध हुकूमत जेकॾहिं पंहिंजे इन फ़ैसिले ते नज़रसानी करे ऐं इन मामलनि खे वरी क़ाइदे क़ानून मुताबिक़ आणे त वधीक बहितरु हूंदो। हाणे जेके मुंहिंजी नज़र में उन सिलसिले में ऐं उहे मुंहिंजी नज़र में मुंहिंजी का ज़ाती राय न आहे, सिंध हुकूमत जे मुख़्तलिफ़ खातनि जे जेके ऐं ख़ासि तौर ते जेके नौकरियुनि सां वाबस्ता खातो आहे या मुख़्तलिफ़ खाता आहिनि उन्हनि जूं जेके फाइंडिंग्स आहिनि मुख़्तलिफ़ मामलनि ते ख़ासि तौर ते त सिंध हुकूमत खे पंहिंजे जेके ख़ासि तौर ते भर्तियुनि वारो क़ानून आहे उन में का तरमीम अञा ताईं न थी आहे ऐं उन्हनि तरमीमुनि खां सवाइ सिंध हुकूमत कहिड़े रीत ही IBA टेस्टिंग सर्विस खे समूरियूं नौकरियूं ॾेई रही आहे। हाणे जेका सभ खां हिन में ॾुखोईंदड़ ॻाल्हि मुस्तक़बिल में हली पैदा थींदी उहा आहे त जेका टेस्टिंग सर्विस जी रिज़ल्ट आहे IBA टेस्टिंग सर्विस जी उहा 3 सालनि ताईं कारगर हूंदी। आया जेकॾहिं को नौजवान को माण्हू 45 सालनि जी या 45 सालनि खां कुझु ॾींहं, छो जो सिंध हुकूमत उमिरि जी हद मथां ई 45 साल मुक़ररु कई आहे। 45 सालनि ताईं को बि माण्हू ॾेई सघे थो। मिसाल तौरु को माण्हू 44 सालनि में जेकॾहिं टेस्ट सर्विस ॾिए ऐं हूअ ॾेई विझे त छा हू 48 सालनि ताईं हुनजी या टेस्ट सर्विस जेका टेस्ट जो रिज़ल्ट आहे जे कारगर हूंदो त हुनजी उमिरि जी हद त ख़तमु थी वेंदी 45 साल या पाण सम्झूं त 4-5 महीननि में, त पोइ जेकॾहिं हू पास बि थियलु हूंदो त हुनजी वैलिडिटी कहिड़ी रहंदी। पहिरीं ॻाल्हि। ॿी ॻाल्हि जेका 3 साल जेकॾहिं इहा कारगर रहे थी टेस्ट त इन जो मतिलबु पाण इहो बि सम्झी सघूं था त पोइ 3 सालनि ताईं वरी जेके ॿिया ग्रेजुएट्स थींदा, जेके ॿिया नौजवान ईंदा ऐं मुमकिन आहे त इन टेस्ट मां जेके माण्हू कामयाबु न थी सघिया हुजनि पोइ उन्हनि लाइ मुस्तक़िल बुनियादनि ते 3 सालनि ताईं उन्हनि जा दर बंदि हूंदा ऐं जेको सुप्रीम कोर्ट जा मुख़्तलिफ़ फ़ैसिला आहिनि, सिंध हाई कोर्ट जा मुख़्तलिफ़ फ़ैसिला आहिनि त जॾहिं बि तव्हां कंहिं नई नौकरीअ लाइ मौक़ा पैदा कंदव त तव्हां सिंध जे या जेकॾहिं मजमूई तौरु पाकिस्तान जे माण्हुनि जे लाइ जेकॾहिं नौकरीअ जो वफ़ाक़ी नौकरी आहे त सॼे पाकिस्तान लाइ ऐं सूबाई नौकरी आहे त सॼे सिंध लाइ, या जेकॾहिं मक़ामी नौकरी आहे त सॼे ज़िले जे उम्मीदवारनि लाइ रस्ता बंदि नथा करे सघो। तंहिंजे करे इहो शर्त त इहा 3 साल लाइ कारगर हूंदी। उहा 3 सालनि लाइ ही को आइल्स जी या टॉफिल जी का रिज़ल्ट न आहे जेका 3 सालनि लाइ कारगर हुजे। तव्हां जेकॾहिं मेडिकल ऐं इंजीनियर जा जेका एंट्री टेस्ट आहे उन जी जेका रिज़ल्ट आहे उहा बि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उन साल लाइ कारगर हूंदी आहे। ऐं साॻिए ई तरीक़े सां जेकॾहिं CSS जो उम्मीदवार आहे जंहिंखे एलोकेशन नथी थिए सघे, उहो बावजूदि हुनजे त हू पास थियल आहे पर एलोकेशन नथी थिए त हुनखे नाकाम लेखे ईंदड़ साल लाइ हू जेकॾहिं हुनखे मौक़ो आहे त हू ॾेई सघे थो। पर इहो न थींदो त नौकरियूं ईंदड़ साल जेके पैदा थींदियूं उन्हनि मां ई जेकॾहिं CSS पास थियल नौजवान आहे त उन्हनि खे मौक़ा फ़राहम कया वेंदा, या साॻी जेको सिंध पब्लिक सर्विस कमीशन कंबाइंड कॉम्पिटेटिव एग्ज़ाम CCE वठे थी उन जी बि साॻी सूरत हाल आहे। तंहिंजे करे
ही जेको सिंध हुकूमत जो फ़ैसिलो आहे त इहा रिज़ल्ट 3 सालनि लाइ कारगर हूंदी, इहा क़ानूनी तौर ते तमामु घणा मुंझारा पैदा कंदी। सुभाणे इन मामले ते के नौजवान कोर्ट में वञी सघनि था ऐं ईअं न थिए त सिंध हुकूमत हिकिड़ो चङो कमु जेको करणु वञे पई उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकु नंढे मुंझारे जे करे ऐं उन तां त तव्हां 3 सालनि लाइ जेके ॿिया नौजवान ईंदा उन लाइ दरवाज़ा बंदि करे छॾियो, छो जो तव्हां जॾहिं चई छॾियो था त इहा 3 सालनि लाइ वैलिड हूंदी, उन जो मतिलबु इहो थियो त पोइ वरी बाक़ी ॿिया जेके नौजवान 3 सालनि में जेकॾहिं अचनि था त हू कहिड़े पासे वेंदा। इहो हिकिड़ा अहिड़ा मुंझारा आहिनि जेसिताईं इन्हनि मुंझारनि खे हल नथो करे सघिजे तेसिताईं सिंध हुकूमत जी जेका ही कोशिशि आहे जंहिंखे समूरनि पासनि खां ख़ासि तौर ते नौजवाननि जेके बेरोज़गार आहिनि उन्हनि तमामु घणो साराहियो आहे। ईअं न थिए त हू वरी इन फ़ैसिले जे ख़िलाफ़ु किथे सरापा एहतिजाज थियनि त सिंध हुकूमत बजाए नौकिरी ॾियण जे हुननि लाइ 3 सालनि लाइ मुर्गो नौकिरियुनि जा दरवाज़ा बंदि करे पई। तंहिंजे करे असांजी सिंध हुकूमत सिंध जे वॾे वज़ीर खे इहा गुज़ारिश हूंदी त बिल्कुलु दुरुस्त फ़ैसिलो आहे त IBA जी टेस्टिंग सर्विस वसीले इहे नौकिरियूं ॾिजनि, उन्हनि खां टेस्ट वठाइजे, पर टेस्ट जो जेको ही 3 सालनि वारी पाबंदी लॻाई थी वञे इन सां ॿिया नौजवान जेके ईंदड़ सालनि में ग्रेजुएट थियणा आहिनि उन्हनि लाइ तमामु घणा मसइला पैदा थी सघनि था। हिकिड़नि माण्हुनि खे तव्हां मौक़ो ॾियो ऐं उन्हनि लाइ प्रॉब्लम इहो थींदो त हू पास त हूंदा पर हुननि जे उमिरि जी जेका हद वधी वेंदी त पोइ हुननि खे को बि खातो, छो जो अपर एज लिमिट जेका आहे 45 सालनि खां पोइ जेकॾहिं हू 45 साल हिकु ॾींहुं बि हूंदो त हुनखे नौकिरी लाइ न हूंदी। जेकॾहिं हुन वटि टेस्टिंग सर्विस जो सर्टिफिकेट त हूंदो त हू पास थियल आहे, पर हुन वटि सिंध हुकूमत जो जेको असां वटि 2018 में पाबंदी जेका पाबंदी ख़तमु करे हिकिड़ी मुक़ररु हद कई वई आहे त 15 साल हुन में नरमी ॾिनी वई हूंदी, 30 साल अॻु में मुक़ररु हुई हद, हाणे उहा 45 साल आहे। तंहिंजे करे सिंध हुकूमत मां नथो सम्झां त को ॿियो अञा इज़ाफ़ो कंदी त 45 मां 48 या 50 साल कंदी। तंहिंजे करे इहे जेके मुंझारा आहिनि त भली खाता सिंध हुकूमत जा मुख़्तलिफ़ जेके आहिनि से पंहिंजूं लिस्टूं जेके ख़ाली असामियुनि जूं आहिनि उहे जमा कराइनि IBA टेस्टिंग सर्विस या IBA सखर खे, पर उन सां गॾोगॾु इन मामले ते ज़रूरु नज़रसानी थियणु घुरिजे। जीअं त काबीना जो फ़ैसिलो आहे उन ते वरी ॿीहर नज़रसानी वॾो वज़ीर न करे सघंदो पर सिंध काबीना ई कंदी। तंहिंजे करे असां वॾे वज़ीर वसीले काबीना खे इहा गुज़ारिश कंदासीं त हीउ को एॾो वॾो मसइलो कोन्हे ऐं इन मुंझारे खे मुख़्तलिफ़ जेके स्टेक होल्डर्स या असांजा जेके मुख़्तलिफ़ खाता आहिनि उन्हनि खे विहारे गॾे ऐं ख़ासि तौर ते पंहिंजे रूल्स खे ॾिठो वञे त छा क़ानून सिंध हुकूमत जा जेके मुख़्तलिफ़ नौकिरियुनि जा क़ानून आहिनि रूल्स आहिनि उहा इन ॻाल्हि जी इजाज़त ॾियनि था त सिंध हुकूमत उन टेस्ट खे 3 सालनि लाइ कारगर ॾेई हिकिड़नि उम्मीदवारनि खे त मौक़ा ॾिए पर ॿियनि उम्मीदवारनि लाइ मुस्तक़िल बुनियादनि ते घटि में घटि 3 सालनि लाइ नौकिरियुनि जा दरवाज़ा बंदि थी वञनि। मुंहिंजे ख़्याल में उहा उन्हनि सां नाजाइज़ी थींदी ऐं उन्हनि माण्हुनि सां बि नाजाइज़ी थींदी जेके टेस्ट पास त हुजनि पर उमिरि जी हद वधी वञण जे करे हुननि खे नौकिरी न मिली सघे। मुंहिंजी हिकु भेरो ॿीहर हिन प्रोग्राम वसीले हिन ब्लॉग वसीले सिंध हुकूमत खे सिंध काबीना खे इहा गुज़ारिश आहे त नौकिरियूं ॾियण वारो जेको फ़ैसिलो आहे उन खे बरक़रार रखंदे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़ो जेको क़ानूनी मुंझारो आहे उन खे हल करे त उन सां नौजवाननि खे वधीक सराही पैदा थींदी। इजाज़त ॾींदा अल्लाह भाई।